नाज़रीन, मलीर में पुलिस ऐं शहरनि पारां मंशियात ख़िलाफ़ गॾियल रैली कढी वई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे गॾा मां मंज़ूर सोलंकी। मलीर में मंशियात जे वधंदड़ आज़ार ख़िलाफ़ समय माण्हू रस्तनि ते निकिरी आया। मलीर एक्शन कमेटी जे सॾ ते जाम कंडो ॻोठ खां क़ौमी शहरा मंजिल पंप खां स्टील टाउन ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी अनवर लाशारी, काज़ी लतीफ़, गुलाम फरीद बलोच, अख्तर बलोच, गफ़ार आसकाणी, याकूब कासकेली ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली में शरीक मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि, राज्यनि, सियासी समाजी कारकुननि जे हथनि में बैनर, प्ले कार्ड हुआ। हू मलीर मां मंशियात ख़त्म कयो, सिंध मलीर बचायो जा उबदारींदड़ नारा हणी रहिया हुआ। रैली जाम कंडो खां पश्चिमी ॻोठ, वली मोहम्मद ॻोठ, फ़कीर मोहम्मद ॻोठ, गरीबाबाद, कोई ॻोठ खां थींदी जॾहिं मंजिल पंप ते पहुती त वॾे जुलूस जी शक्ल में तब्दील थी वई। हिन मौक़े ते पुलिस, रेंजर्स जा वॾा अटाला मौजूद हुआ। मुख़्तलिफ़ थाणनि जा SHOs रैली जे हिफ़ाज़ती इंतज़ामनि लाइ मौजूद हुआ। एहतजाजी रैली में शरीक अनवर लाशारी, फरीद बलोच, ज़फ़र हमीद, इनायत बलोच, याकूब कासकेली, रफ़ीक ऐं SP बिन कासिम, संगार मलक ऐं ॿियनि चयो त पुलिस ऐं जेका सिविल सोसाइटी जा जेके असांजा दोस्त आहिनि, अॼु इहा मुश्तरका असांजो रैली जो इनकाद कयो आहे त जेका मंशियात फ़रोशी जी जेका लानत आहे उहा शुरू त हिकु सुकून जे धोखे खां थींदी आहे ऐं ख़तमु जेको आहे उहा हिकु बर्बादी ऐं तबाही ते वञी ख़तमु थींदी आहे। त इहो हिकिड़ो एक्रॉस द बोर्ड असां मैसेज पिया ॾियणु चाहियोसीं त हिते आवाम जेके हितां जा रहाकू आहिनि उहे असांजी मदद कनि, त इहे जेके कारे धंधे में इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे बि बेनकाब कयूं, उन्हनि खे जेको आहे पंहिंजे कैफ़रे किरदार ते पहुचायूं, ताकी जेकी असांजी नई नस्ल आहे या जेके असांजा नौजवान आहिनि उहे इन लानत जहिड़ी आदत मां जेके आहिनि उहे आज़ाद थी सघनि। जागरता मुहिम हलाए रहिया आहियूं मंशियात जे ख़िलाफ़, छो त असांजा ॻोठ, असांजा नौजवान वॾे मंशियात जे वबा में फैलिजी रहिया आहिनि। नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। हिते जेके इंतिज़ामिया खां असां तावन था घुरूं त नौजवान हितां जे जेके मंशियात खे कंट्रोल करण जे लाइ कमेटियूं ठहियूं आहिनि, उन्हनि सां मुकमल तावन कनि। नौजवान नस्ल मंशियात में तबाह थी रहियो आहे ऐं उहा मंशियात सरे आम हिते विकिरो थी रही आहे। असांजो नौजवान नस्ल घरनि जा घर तबाह थी रहिया आहिनि, खानदाननि जा खानदान तबाह थी रहिया आहिनि। हितां खां इहो मंशियात ख़त्म कयो वञे ऐं असांजे नौजवान खे बचायो वञे, असांजे नौजवान नस्ल खे बचायो वञे। जवान और यूथ को जो है अवेयरनेस देना चाहते हैं कि मुंशियात एक लानत है, उससे नफरत करो और ग्राउंड को आबाद करो। ग्राउंड को आबाद करोगे हॉस्पिटल वीरान हो जाएंगे। हिननि चयो त माज़ी जो सरसब्ज़ ऐं ख़ुशहाल इलाइक़ो मलीर मंशियात जे अॾे में तब्दील थी वियो आहे। हिननि चयो त हिकु मुनाज़म साज़िश तहत मलीर में मंशियात पखेड़े नौजवाननि खे मवाली करे बेराह रोई जे वर चाढ़ियो वियो आहे। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंज़ूर सोलंकी, आवाज़ TV, गॾा।